डहरकी वासी शेख बिरादरी के माण्हुनि पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे नारेबाज़ी कई वई। शेख बिरादरी मर्दनि ऐं औरतुनि शाहिदमा शेख ऐं माई आशा शेख, माई ग़ुलाम फातिमा ऐं ॿियनि एहतजाज कंदे साफ़ ॾाढो दाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु हमीद शेख, वराम शेख ऐं ॿियनि असांजे नौजवान शाहिदमा शेख मथां हमिलो कयो। जवाबदारनि फायरिंग करे नौजवान खे ज़ख़्मी पिणु कयो, जंहिंजो केस डहरकी थाणे ते दाख़िल आहे, पर पुलिस बासर जी वंगार वहंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे, जेके मुसलसल धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजो मसइलो इहो, मुंहिंजो घर वारो मूंखे तलाक ॾियो कोर्ट में, उनजे बाद मां शादी कई आहे, वरी विड़े थो, मौत मरण जूं धमकियूं ॾिए थो। मुंहिंजे घर वारे खे फायर कया अथसि, गोलियूं मारियूं अथसि। पुलिस असांजी ॿुधे नथी, पंहिंजी मर्ज़ी चलाए थी पुलिस, उन्हनि खां पैसा वैसा वठे थी, असांजी ॿुधे नथी। एफआईआर थियल आहे, हे तलाक आहे, मूंखे टीजो साल आहे, मूंखे तलाक थी वई आहे, वरी बि उहो मौत मरण जी मूंखे धमकियूं ॾे, मुंहिंजे मुड़ुस खे धमकियूं ॾे। मुंहिंजो मसइलो इहो आहे त मुंहिंजे भाउ खे हक़ खपे। असां एफआईआर कटराई आहे, असां को रिश्वत खाइनि था, असां को इहे खाइनि था। असां हाणे विया आहियूं, असांखे पुलिस धमकियूं ॾेई डुकाए छॾियो आहे, ऐं उन्हनि जूं ज़ैफ़नि असांखे ज़्यादतियूं करे गारियूं ॾिनियूं, असांखे गंदा लफ़्ज़ कढिया अथनि। असांखे पंहिंजो हक़ खपे। हुननि एसएसपी घोटकी ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त केस में घुरिबल मुख्य जवाबदार गिरफ़्तार करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।